तदवीरात में सबने इल्म अदब सोच समझी ऐं सिंध सां प्यार कंदड़ सॼण खे अस्सलाम वालेकुम या अली मदद सदा मौजूद ऐं इहो ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असां पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजे विरसे खे विसारे कोन्हे ऐं इन जी ज़िंदा दलील आहे जो असां पंहिंजे यंग जनरेशन खे पंहिंजे माज़ी खां रोशनास करायो आहे जिन दोस्तनि इहो कमु कयो आहे ॾाढो ख़ूबसूरत ऐं वणंदड़ कयो आहे ऐं इन क़िस्म जूं तक़रीबूं थियणु घुरिजनि जीअं असांजे माण्हुनि खे ख़बर पवे त असांजी हैसियत छा आहे तशख़ुस छा आहे असां पंहिंजो पाण खे दुनिया में मुतारिफ़ कराए सघूं राव जे दौरान का कमी कोताही थिए त तिफ़ले मकतब सम्झी दरगुज़र जी इनायत थींदी कोशिश कयां थो कि नवां आइटम तव्हांजा अॻु पेश कयां छो त सफ़र ॾिठो आहे घणो कुझु सिखियो आहे ॻायो आहे हाणे भाइयूं था त कुझु रिपीटेशन खां हटी करे कमु करियूं ऐं बुज़ुर्ग पंहिंजे हिसे जो कमु करे विया आहिनि असांजो को फ़र्क़ु बणिजे थो जेका क़ौम असांखे जेका धरती असांखे सुञाणप ॾिए थी त उन जे लाइ असां कुझु कयूं मारो छोटे थी सकी तो मझे सो अजल सो अल्लाह सो पीर सो पसा सावेरी सो बाहरो सो मेरी सो
चला खुदा करो